में मुझो नूर पे चिमक्यो। हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जहमल आड़ा में उछलायो पियो उन मल मुफस्सिर था चवन, मुफस्सिर मुहद्दिस था चवन त बाबे हजरत इब्राहिम जी पेशानी में नूरे मुहम्मदी चिमक्यो। ओना रब जो हुक्म मिलियो त नूरे मुहम्मदी के तकलीफ न अचे। या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहिम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ पाए थधी थी वञ मुझे इब्राहिम छाजला जो हिन जे पेशानी में नूर आ। साईं ना फरमान मां पाक पुठियन मां पाक पुश्तन में मुंतकिल थींदे वञी बाबे अब्दुल्ला मुझो बाबो भी मोमिन हो मुस्लमान दुनिया जो वाहिद खानदान मुस्तफा जो आ जेको हजरत आदम खांटी हजरत अब्दुल्ला ताईं सब मुवहिद के बुत जे अॻियां मथो न टेक के बुत जी पूजा न कई के पंजे हथन सा बच्चा न मारिया के जुल्म जो कम न कयो के जबर न कयो बल्कि सब रब जा इबादत गुजारा। वरी साईंदा फरमायन मुखे रब्बे कायनात पाक मायरुन जे रहमन मां गुजारींदे पाक रहमन में मुंतकिल कंदो आयो। मुझी अम्मा हजरत सैयदा आमिना साइण पाक नला पाकवा वींदे अम्मा हवा तई सब जो सब मुझो अमड़ियों भी पाक नला पाक। सुभान अल्लाह। बेशक जेको तोहमत हणे जेको चवे त महबूब जी वालिद या वालिदा इनन मां के शिरक कयो के अल्लाह सा के शरीक कयो तो यो कूड़ो यो गलत छो जो महबूब दा फरमान मां पाक आए या न महबूब तो फरमाए मां पाक हाँ तो मुखे रब पाक पुठिन मांदो। सुभान अल्लाह। ऐसी नहीं एक अजीब रिवायत अजीब अजीब मु कल या हदीस पढ़ी मुखे हैरत लगी। हजरत सैयदना अब्दुल्ला महबूब जो वालिद महबूब जो अब्बू सैयदना अब्दुल्ला पूरे मक्के में सबनी का वधीक सोहणो संद जी मज़ार मदीने में महबूब जे वालिद अब्दुल्ला साईं जी मज़ार मदीने में ये रहे जो नौ हरम ठायो सऊदियुन यो जो हियर ता अल्लाह तांगे तौफीक दे मदीने वजो ये जो को गुंबज़ खजरा का हिन हथ ते हिन पासे गुंबज़ खजरा हिन हथ ते जेको सऊदियुन हरम ठायो आ उने में ओलह वारे पासे दा हिकड़ो दरवाजो आ अब्दुल्ला बाब अब्दुल्ला उने मंझा जी अंदर घिड़ंदासी बटे सुतून छडे हिय साजे हथ ते हिकड़े सुतून जे पासे में उते हजरत अब्दुल्ला जी मज़ार। जेरी मल मस्जिद नबवी जो बुनियाद रखिया पे विया तो मस्जिद नबवी जी खोटाई कई वई। जेरी मल खोटाई कई वई उन मल हजरत अब्दुल्ला जी मज़ार भी खोली वई। महबूब जे अब्बे मुझा मुर्शिद करीम मुझा हाजिर उन्हन जो एक दोस्त हो चई त साईं मां उते मौजूद हुयुस। जेनी मल हजरत अब्दुल्ला साईं जी मज़ार खोली वई त मूं उन्हें जो दीदार कयो। सुभान अल्लाह। सनन जो जनाज़ो कढी जन्नतुल बकी में दफन कयो उता कढी जन्नतुल बकी में पूरण जे ला खणी पे विया। साईं अंदा फरमायन वो दोस्त पे मुखे बुधाए त मूं पंजी अखियुन सा हजरत अब्दुल्ला जो दीदार कयो। हजरत अब्दुल्ला जो जैमल जसद कढियो वो उन महल उन्हें जे वारन मां भी पानी जा कतरा ट्रिम्या पे
उन्हें जो चेहरो एडो हसीन हो जो मुंह पूरी कायनात में एडो सुनो कौन ॾिठो। सुभान अल्लाह बेशक। जो हदीस जा सीरत जा किताब था लिखन तब हजरत सैयदना अब्दुल्ला एडो हसीन हुयो जो उन्हें जे बाबे वसीयत कई त नित पास पासी मुंहिंजा मौला मुझो हे कमा थी वियो त मुंहिंजी जेका भले में भली शइ हूंदी उहा तुंहिंजे नाले ते ख़ैरात कंदुसि। जेॾी महिल उहो कम थियसि दिल खां पुछा की त भले में भली मूं वटि शइ आहे कहिड़ी, दिल में आवाज़ अस त मुंहिंजो बच्चो अब्दुल्ला। हाणे हैरान थी वियो त कयां छा, हे बच्चो आहे हिनखे छॾे बि नथो सघां। गुलाब जो गुल बच्चा केॾा था वण हाणे कयां छा। हिकिड़े ॾाहे वटि वियो उन चयो हीअं कर जो कुरो कर हिकिड़े पासे 100 उठ बिहार ॿिए पासे हज़रत अब्दुल्ला जो नालो लिख। 100 उठ ऐं हज़रत अब्दुल्ला कुरो कढियनि त 100 उठनि जो न निकितो वरी हज़रत अब्दुल्ला जो वरी ॿीहर कुरो कढियनि 200 उठ हिकिड़े पासे हज़रत अब्दुल मुतलिब। इहे 1000 उठनि खां बि वधीक थी हले। हज़रत अब्दुल्ला जो नालो निकिरंदो रहियो तव्हांजो आख़िरी में 2000 या 3000 उठनि जो कुरो निकितो तॾहिं वञी हज़रत अब्दुल्ला सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला साईं वॾो हसीन हो। मूं जेका रिवायत बयान पे कई हिकिड़े ॾींहुं हिकिड़े गलीअ में लंघियो उते ईसायुनि जी हिकिड़ी वॾी हसीन महजबीन राहिबा हुई, आलिमा हुई जंहिंजो हुस्न पूरे अरब में मशहूर हुयो, जेका आबिदा हुई ज़ाहिदा हुई। जंहिं महिल उन हज़रत अब्दुल्ला खे ॾिठो चवण लॻी ओ अब्दुल्ला मूंसां शादी कंदे। इहो रजब जो महीनो, इहो रजब खां थोरो अॻु जो या रजब जो इन में हज़रत अब्दुल्ला चयो मां पंहिंजे अब्बे खां पुछां पोइ शादी कंदुसि। जंहिं महिल घर आयो त हज़रत अब्दुल मुतलिब हज़रत आमिना सां सनद जी शादी कराए छॾी। सनन जी शादी हज़रत आमिना सां 27 रजब जी रात हुई। महबूब जे बाबे शादी कई 27 रजब जी रात। जेॾी महिल शादी थी साईं जन शादी खां ॿिए ॾींहं ते उन राहिबा वटि विया। चवण लॻा शादी कंदीअ? चई अॼु न कंदसि। चई छो? चई मूं तुंहिंजे पेशानी में नूर मुहम्मदी ॾिठो। तुंहिंजी पेशानी में हिकिड़ो नूर हो जंहिंजो तौरात इंजील ज़बूर में ज़िक्र हो। ओ अब्दुल्ला साईं अॼु तूं शादी करे आयो ही जो तुंहिंजो नूर तुंहिंजी घरवारी ॾे रब मुंतकिल कयो आहे। सो हाणे शादी न कंदीअसि। सुभान अल्लाह। महबूब जो नूर पुट जे पुठीअ मां लंघियो पे उन जो कमाल इहो जो हज़रत अब्दुल मुतलिब सूरत आखिरी 80 पारो सूरह अलम तर कैफ फ़अल रब्बुक बि असहाबिल फील सुबह जो हींअर शाम जो खोले पढ़जी तर्जुमो। हज़रत अब्दुल मुतलिब मक्के में हुया त हिकिड़ो बादशाह वॾा हाथी काहे मक्के ते हमलो करण। जेॾी महिल हमलो करण आयो त पुछा कई मक्के जो जेको हरम बैतुल्लाह खे संभाले केर थो? सभिनी चयसि त अब्दुल मुतलिब थो संभाले। चई हाणे इन जा जेके बि उठ आहिनि उहे ॿधी खणी अचो। उन जो जेको बि माल उठ ढगियूं बकरियूं जेके सभु काहे अचो। वो सभु उन जा सिपाही काहे आ। जंहिं महिल हज़रत अब्दुल मुतलिब खे ख़बर पई त हज़रत अब्दुल मुतलिब हो बादशाह वॾो ज़ालिम वॾो चाबिर हो वॾो ज़ालिम हो जेको बैतुल्लाह ते हमलो करण पे आयो। हाणे जंहिं महिल हज़रत अब्दुल मुतलिब खे ख़बर पई पाण उन वटि विया। जेॾी महिल अब्दुल मुतलिब ते उन जी नज़र पई बादशाह पंहिंजी कुर्सी तां उथी बीठो।
बीरती मानन चे साईं छो बीठो जी ॾिसो न था उन जे मुंह में नूर पियो तो चिमके मुखे इन जो नूर वेहण नथो दे इने जे सामू मां वेहंदुसि न चवण लगो हजरत अब्दुल मुतल्लिब ओ बादशाह ओ अबरा ओ अबरा मुखे मुंजा माल वापस कर जी तू अल्लाह जे घर जी हिफाजत न तो कई पंज माल जो फिक्र दई जी मुखे मुझे माल जी जरूरत आ अल्लाह जाने उन जो रब जाने उन जो घर जाने मां तो के आयो पंजो मुखे दे पो अल्लाह तो के पुजंदो पर जेडी मल हजरत अब्दुल मुतल्लिब उन के या गाल चई सीरत जा किताब तारीख जा किताब दा लिखन त अबरा ये डकण डके छा जेला जो उन जी पेशानी में नूरे मुहम्मदी हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हालांकि हजरत अब्दुल्ला साईं जी विलादत थी चुकी हुई पर अब्बे जे पेशानी में नूर हुयो छो जो महबूब जे बाबन मां हिकड़ो बाबो आ अल्लाह ताला पंजे महबूब जे सबनी वालिदन के इज्जत वारो रुतबो दिनो ता सजी तारीख पढ़ी दिसो केंजा वालिद एड़ा भला ना हन जेड़ा मिठे मोहम्मद मुस्तफा जा अब्बा उन्हें जा वालिदैन आबाओ अजदाद सबनी का हसीन होया सबनी का वधीक रहमदिल होया जली मल महबूब आया रब जे हबीब चयो मुखे रब पाक पुठिन में मुंतकिल कयो सुभान अल्लाह जे महबूब जो आया त हाने आबाओ अजदाद त खत्म थिया महबूब जी ज़ुहूर थियो महबूब अञा ऐलान नबूवत न कयो 40 सालन खां पो महबूबन ऐलान नबूवत कयो नबूवत जो ऐलान 40 साल ते कयो ता पढ़ियो आ या ना पढ़ियो कि खबर आ ना खबर अज बुधी वठो महबूब पंजी नबूवत जो ऐलान 40 साल महबूब कायनात जा सबनी महबूब जा नाला तकरीबन हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती 4000 नाला लिखया वो सब संदन जो वसफू महबूब जे उन 4000 नालन में एकड़ो नालो अव्वल छा छा अव्वल माना सबनी का पहरियो इंसान मिठो मोहम्मद मुस्तफा महबूब जो नालो आखिरा यानी सबनी का आखिरी इंसान वो मिठो मोहम्मद मुस्तफा हाने तू चवंद आखिरी ऐ पहरियो कीए पुट पहरियो ही है जो बाबो आदम ना गप गारे में हो साईं दा फरमान त कुन तो नबिया मौन महल नबी हस मौन महल नबी हस आदम ना गारे गप में होयो ठयो ही कोनो हजरत इमाम नबहानी हिकड़ी रिवायत आंदी आ फरमाए तो त महबूब वट जिब्रील आयो बुध जी महबूब वट गला जिब्रील आयो अर्ज करण लगो या रसूल अल्लाह महबूब सोना मुखे रब अवां जी गुलामी ला मोकलियो साईं फरमाइस त जिब्रील दे खबर उम्र घणी थई उम्र घणी आ ने अर्ज की सही बीत त खबर कोने बाकी न दुनिया ठई न कुछ भी कोन हो एकड़ो अल्लाह हो पंज तख्त ते अर्श ते हुयो बियो कुछ भी कोन न आसमान न तारा न कतियूं न कुतुब न तू न मां कुछ भी न हुयो महबूब उन महल मुखे रब पैदा कयो हाने उन्हें जो अंदाजो मुखे त ना है बस एतरी खबर आ जो महबूब जे मल मां पैदा थियो हुयुस मथे अर्श मोल्ला ते एकड़ो सितारो उभरंदो हो वो 70000 साल उभरंदो 70000 साल लही वरी 70000 साल उभरंदो 70000 साल वरी लही महबूब इन सितारे के हज़ारे भेरा मुंह ॾिठो तंहिंखां पोइ दुनिया ठही अर्श कुर्सियूं फलक सितारा पोठया साईं फरमायो ओ जिब्रील खबर त इहो सितारो केरो न चेव सुभान खबर आ नहीं
मुल्लन पे चयो हिकड़न अकुल जे मारन पे चयो त नबी खे खां वधीक जिब्रील खे इल्म साईं ना फरमाना जिब्रील खबर त इहो सितारो केर साईं मूंखे त न आहे जिब्रील जो इल्म खत्म वो जेके मुल्लो पियो चवे त जिब्रील महबूब खां वधीक आलिम हो उन खे बि ॿुधायो त जिब्रील जो इल्म पियो साईं ने फरमायो ओ जिब्रील इहो सितारो ॿियो को कोन हो मां मोहम्मद मुस्तफा हुयुसि मुंहिंजो नूर हो जाबिर के साईं ने फरमायो न अव्वल मा खलक अल्लाह नूरी मुसन्नफ अब्दुल रज़ाक की हदीस आ त सभिनी खां पहिरीं अल्लाह मुंहिंजो नूर ठाहियो पोइ मुंहिंजे नूर मां ज़मीन बि ठही मलाइका बि ठहिया जिन बि ठहिया जन्नत बि ठही तूं बि ठही मां बि ठहियोसि सब महबूब जे नूर मां जिब्रील के साईं दा फरमान जिब्रील तू भी मुझे नूर मां ठहियो हुन पे समझो त मां नूरी मलाइकन जो सरदार साईं ने फरमाया त जिब्रील भली तू सरदार हुजी पर आही मुझे नूर जो ठहियल ओ जिब्रील तू अञा खलकियो ई कोन हुए अग में मां मोहम्मद हुयुस सुभान अल्लाह नूर नबी जे जो ज़ुहूर थियो पोए आलम सारो आबाद थियो अवल नूर नबी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह कुर्रत ऐनी मिनका या सय्यदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि कुर्रत ऐनी मिनका या सय्यदी या रसूलल्लाह अल्लाहुम्मा अत्तिनी बिस्समा वल ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुधो हजरत हबीब करीम फरमाया जिब्रील खबर थी सितारो केर हो यादा साईं मुखे कोने खबर हाना ही बुधायो हाय हाय इल्म तो वट सुभान अल्लाह कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो
इल्मु तो वट कान यकू जो हुक्म तो वट कुन फयकू जो आई सुनो नबी सरदार तू आई नूरी नबी निर्वार तू। सुभान अल्लाह। पुत्र रब्बे कायनात महबूब के सारे जग जो इल्म वो फरमाई तो महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह तू मुझो रसूल को कहजो को मौलवी गुलाम हैदर जो सदाए को गुलाम मुस्तफा जो सदाए को कहजो सदाए रब तो फरमाए तो महबूब तू मुझो मां तुझो तू मुझो ॻाल्हि ख़त्म। हिकिड़ो मां ॿियो तू मुझो मां तुझो हाणे विच में संधा ख़त्म। हाणे ॻाल्हि आहे हीअ न मोहम्मद तू रब ही न तू अल्लाह हुई न खुदा ही न खुदा का जुदा न तू रब ही तू न मालिक ही न तू खालिक ही पर महबूब तू मालिक जो बानो ही अब्द ही पर अब्द भी अहिड़ो जेको रब सां जुड़ियल वा। किए जुड़ियल वरफाना लक ज़िक्रक ओ महबूब तुझो जिक्र मां वधाईंदुसि माथो वधाया माथो बुलंद कया। मौला किए थो वधाई रब फरमायो केर बि कोन हो मां रब हुयुसि पंहिंजे महबूब ते दुरूद पढ़म पे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी मां रब मुंहिंजा मलाइक महबूब ते दुरूद पढ़ूं पिया। हाणे ओ इंसान हो तहां बि महबूब ते दुरूद पढ़ो। ॿुधो मां रब मलाइक ख़त्म थी वेंदा इंसान ख़त्म थी वेंदा मां रब बाक़ी रहंदुसि उन महल सभु चुप हूंदा ख़त्म हूंदा। ॿुधो उन महल मां मुस्तफा जो नातूं पढ़ंदुसि वरफाना लक ज़िक्रक इन घड़ी बि पंहिंजे नबीअ मिठे जो नातूं मां पियो पढ़ंदुसि शान मां पियो ॻाईंदुसि। ओ इस्माइलाणी वारा अव्हां सम्झो त महबूब जो मिलाद असीं पिया सजायूं न तव्हांजी दिलनि में रब मुस्तफा जी मोहब्बत विधी न त केर थो कंहिं पार ईअं वञे केर थो पंहिंजा पैसा लुटाए हिन महांगाई जे दौर में केर थो ॾोकड़ लुटाए केर थो वक़्तु कढे या मोहब्बत रब तुंहिंजी दिल में रखी तूं मिलाद ॿुधण आए। हिननि मिलाद सजायो मालूम छा थियो हिननि जी दिलनि में रब जी ज़ात मोहब्बत विधी तॾहिं त मिलाद। हाणे असीं ख़त्म थी वेंदासीं सभु वेंदासीं हलिया ख़त्म थी रब बाक़ी हूंदो। रब तो चए उन महिल मां महबूब ते न तू अमी पढ़ो या न पढ़ो अमी दुरूद पढ़ो न पढ़ो महबूब के याद कयो न कयो मूंखे तव्हांजी ज़रूरत ई कोन्हे मूंखे अव्हांजी ज़रूरत कोन्हे बस जेकॾहिं तव्हीं बि दुरूद पढ़ंदा हो। हाणे ॾिसो को वॾेरो हुजे को ऑफिसर हुजे को MPA MNA हुजे अवी रोज़ उन जी कचहरी में चओ साईं अस्सलाम वालेकुम रोज़ अचो रोज़ वञो रोज़ अचो। हिकिड़े ॾींहुं उहो हमरा तव्हां पुछंदो त सही अबा आहीं केर रोज़ तो अची रोज़ तो सलाम करी पुछंदो कोन पुछंदो। रब तो फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी मां रब मुंहिंजा मलाइक मुस्तफा ते दुरूद था पढ़न। ओ इंसानो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अमी बि मोमिनो मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो। जेॾी महिल दुरूद पढ़ंदो हाणे तव्हीं बि मुंहिंजी कचहरी मंझो अचे वेहंदो
मुझा मजलिसी बणजी वेंदो मां भी मुस्तफा के पे याद कया तू भी मुस्तफा के पे याद करी हाणे गॾजी सजी मुस्तफा के था याद कयूं मां रब हुजण जे बावजूद मुस्तफा के पे याद कया तू बाने हुजण जे बावजूद मुस्तफा के याद कर हाणे ॿुध ओ बाना तू मुस्तफा के याद कंदे मुस्तफा जो जिक्र तू जो मुंहिंजी सुञाण पैदा कंदो तू मुस्तफा ते दुरूद पढ़ने मुस्तफा खणी तो के मुंहिंजी कचहरी में पहुंचाईंदो ओ मां रब तो ते शफ़क़त कंदुसि जेको दुरूद पढ़ंदो दुख लाहे छॾींदो सांस दर्द लाहे छॾींदो सांस गम मिटाए छॾींदो सांस महबूब के जेको याद कंदो मां रब उन्हें जो वाली वारिस बणजी वेंदुसि छो जो मुस्तफा मुंहिंजो आ मां मुस्तफा जो आं वो अमी भी दुरूद पढ़ंदो या न पढ़ंदो आहे को अज जेको मूंसां वाइदो करे तो दुरूद पढ़ंदासीं दुरूद मुझे मिठे नबीअ ते दुआब आहे दवाब आहे सुभान अल्लाह बेशक हाण गरम थी है दुरूद मुझे मिठे नबीअ ते दुआब आहे दवाब आहे दुरूद लाही तो कर्ज आहे दुरूद में दीद मर्ज आहे अमी मुस्तफा जा थी वञो रब तो फरमाए मां रब तहां जो इन खां वधीक छा खपे दुनिया खपे मुस्तफा के याद कयो दौलत खपे मुस्तफा के जन्नत जा तलब गाराए महबूब के याद जे जन्नत भी मिले दोज़ख का बचाव भी थे दुनिया में इज्जत भी मिले पैसो भी मिले शोहरत भी मिले रब वट याद भी थी वनी अञा तो के छा खपे छो न एड़ो कम करजी कयूं आहे को जो को अज मूंसा वायदो करे तो मुस्तफा दे दुरूद पढ़ंदासी मुखा स्टाम्प पेपर ते लिखरायो पैसा स्टाम्प पेपर जा आऊं तो भरिया 10,000 जो स्टाम्प पेपर आऊं तो वठी अच मुआ लिखरायो डाऊं कसम सां तो चवा खुदा जी इज्जत जो कसम से करे तो ते कर्ज लही शर्ता तू महबूब के याद कर बाकी याद भी न कया न दुरूद पढ़ा न नमाज पढ़ा न महबूब जो सदाया पो चवा साईं कर्ज न बीमारी पुट ये कोन लहंदा बुखार थी न तने डॉक्टर का सुई हणाणी पवंदी अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं अल्लाह अल्लाह चवण सां अल्लाह कोने मिलंदो अल्लाह जा बाना हूंदा आहिनि जेके मां हुन खां वठी मां रब सां मिलाईंदो पोइ छा था चओ पोइ भला ॿियो कुझु कोन था करे सघूं पर दुरूद त पढ़ी सघूं था इमरान खान खणी टैक्स जा आया पर दुरूद ते को कोन्हे टैक्स कोन्हे टैक्स कसम कोन्हे टैक्स दुरूद पढ़ तू चई तो महंगाई थी तू महबूब जो थी महंगाई परेशान हुई दे केरा महंगाई खुद तो खा परेशान थी आयो केरा जो मुझा बधाना करी सुभान अल्लाह